नाज़रीन, सिंध में तमाम घणा तारीख़ी माग मकान आहिनि। हिन वक्त असीं दाऊजा कुबा कब्रिस्तान में मौजूद आहियूं, जेको ज़िले कंबर शहदादकोट जे तालके कंबर ऐं यूसी गैबीदेरे में मौजूद आहे। ही तारीख़ी कब्रिस्तान आहे। हिते मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि चांडियनि जा, उहे बि हिते अची पंहिंजनि माण्हुनि खे दफ़न कनि था। पर तारीख़ी शयूं आहिनि ऐं तमामु घणियूं पुराणियूं आहिनि ऐं हिननि जी सही तौर ते मालिकी न थी सघी आहे। ही तारीख़ मिसमार थींदी पई वञे। ही जेको काछे जो इलाइक़ो आहे, हिन वक़्तु जिते असीं बीठा आहियूं, हिते बि ॿोॾि जो पाणी आयो हो ऐं हिन कब्रिस्तान खे उन तमामु घणो मुतासिर कयो आहे। हिन मक़बरनि जे अंदरि जेको आहे सो पाणी दाख़िल थी वियो ऐं हितां खां जेको खीरथर जबल आहे, उहो तक़रीबन हितां 10 खां 12 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे ऐं ही समूरी पट्टी जेका खीरथर जबल जी काछे जी पट्टी आहे, इहा तमामु घणी तारीख़ी आहे। बरे सग़ीर जे दौर में ही इलाइक़ो ख़ासि तौर ते गैबीदेरो जेको शहर हुयो, तारीख़ी शहर हुयो ऐं जेके हिंदू हुआ उहे हिते वापारु कंदा हुआ, सोन जो कारोबार बि कंदा हुआ, कपिड़े जो, उन सां गॾोगॾु ॿियो बि हिते कारोबार कंदा हुआ। जॾहिं पाकिस्तान ठहियो, उन पाकिस्तान जे ठहण खां पोइ हिंदुनि पाण खे गैर महफ़ूज़ सम्झो ऐं गैर महफ़ूज़ सम्झंदे करे हितां लॾ पलाण कई ऐं उहो तारीख़ी शहर जेको गैबीदेरो आहे, उहो त हिन वक़्तु ॻोठ जी सूरत में तब्दील थी वियो आहे, पर उहा शहर वारी हैसियत कान्हे का। त असीं पंहिंजी तारीख़ खे केतिरो जाचूं था, उन जी केतिरी मालिकी कई आहे, उनखे केतिरो पढ़ियो आहे, या जेकॾहिं असीं हिन कब्रिस्ताननि मां अंदाज़ो लॻायूं त असां हिननि पंहिंजे तारीख़ी माग मकाननि जी का बि वारसी मालिकी न करे सघिया आहियूं। न सिर्फ़ु असां, पर हुकूमत सिंध बि हिननि ॾांहुं को तवजो कोन थी ॾिए पई। हिते परे परे खां माण्हू अची हिन तारीख़ खे ॾिसनि था पिया ऐं हितां हिन कब्रिस्तान जे हवाले सां इहा बि तारीख़ ॿुधाई वञे थी पई त चांडिया कबीले में पग जे मामले तां झेड़ो थियो हुयो। चयो वञे थो त 6 महीना हसन ख़ान पग ॿधंदो ऐं 6 महीना मिर्ज़ा ख़ान पग ॿधंदो हुयो ऐं उन्हनि जे इन पग जे मामले तां लड़ाई थी, जंहिंमें हसन कबीले जा जेके ख़ानदान हुयो तक़रीबन उहो शहीद थी चुको या क़तल थी चुको या उन्हनि खे मारियो वियो। उन खां पोइ जेको आहे सो पग अचे जेको आहे सो ॿियनि ते पई। हाणे इहे हिकिड़ी तारीख़ी ॾंद कथाऊं आहिनि। इन्हनि जी हक़ीक़त छा आहे, उहे हितां जा माण्हू या को वॾी उमिरि वारो माण्हू ई ॿुधाए सघे थो पियो ऐं छो जो असांखे एतिरी ॼाण कान्हे का, जेतिरे क़दुरु ॿुधो आहे ऐं उहे ई असीं ॿुधी करे तव्हांखे उन ताईं असीं थोरो घणो इहो ॿुधायो आहे। ऐं असीं सिर्फ़ु इहो था चाहियूं त असांजे हिन ज़िले कंबर शहदादकोट में जेके बि तारीख़ी माग मकान आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो मालिकी कई वञे, उन्हनि खे बहितर कयो वञे, त उहो जेको आहे सो बहितर रहंदो। ऐं ॾिसो त हीअ जेका क़बर आहे, उहा तमामु घणी क़बर पुराणी आहे ऐं हिन मां अंदाज़ो लॻाए सघूं था त हिन जी केतिरी मालिकी थी थिए पई। जेकॾहिं शायदि हिन जा के वारिस हुजनि हा त हिन क़बर जी हीअ सूरत हाल न हुजे हा। आख़िर कार हे जेके हिकु त असांजे हिन मुआशिरे में, हिन समाज में जीअरे इंसान जो को एतिरो क़दुरु कोन्हे को ऐं न वरी उन्हनि खे एतिरी अहमियत ॾिनी थी वञे पई। पर अलबत्ता हाणे जॾहिं जीअरे माण्हू खे एतिरी अहमियत कान्हे त असांजी जेके तारीख़ी माग मकान आहिनि उन्हनि जी केतिरी वारसी थी सघे थी। ही न धणका माग मकान आहिनि जेके असांजी तारीख़ आहिनि, असांखे तारीख़ ॿुधाइनि था। इन्हनि जी वारसी थियणु खपे, इन्हनि जी मालिकी थियणु खपे ऐं हिते रोड रस्ता बि ॾिना वञनि त जीअं हिते ईंदड़ माण्हुनि खे सहूलियत मिली सघे। त असां वधीक अॻिते हलूं था पिया ऐं अॻिते जेको आहे सो हितां जी काछे जी तारीख़, काछे जे हवाले सां वधीक तव्हांखे ॿुधाईंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान पीर क़यूम खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।